सोबोदेरो का खबर शामिल कयूं पिया। ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ सोबोदेरो लॻ पीर हयात शाह जे रहवासियुनि सुभान शाह, अब्दुल गफूर कलोड़ो, नसीम तुंजो, शकूर कलोड़ो ऐं ॿियनि BHU सेंटर पीर हयात शाह जी अस्पताल अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि सुभान शाह ऐं ॿियनि ॿुधायो त असांजो इलाइक़ो बाराड़ी में आहे। BHU हेल्थ सेंटर पीर हयात शाह जी अस्पताल के PPH वारा संभालींदा आहिनि। अस्पताल में हिकु डॉक्टर बशीर अहमद खोड़ो मुक़ररु हुयो, जंहिंखे 15 ॾींहं अॻु बदिली कयो वियो आहे। लेडी डॉक्टराणी 7 सालनि खां कोन आहे। दाई जी पिण 7 खां पोस्ट ख़ाली पियल आहे। LHV मिसमात मुमताज़ खोड़ो खे 2 महीना अॻु सॼियूं BHU सेंटर बदिली कयो वियो आहे। अस्पताल में को बि ज़िम्मेवार डॉक्टर ऐं डॉक्टराणी कोन्हे, जंहिं सबबु मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं ॻोठनि खां ईंदड़ मरीज़, जिन में औरतूं, नंढा ॿारड़ा, पीरसन, नौजवान बग़ैर दवाउनि ऐं चेकअप जे वापसि धिका खाई ॾूराहनि अस्पतालनि वञण ते मजबूर आहिनि ऐं ॻोराहिन औरतुनि खे वॾी मुसीबत मां गुज़रणो पवे थो। असां अस्पताल जी विज़िट ते ईंदड़ PPH जे अमलदारनि वटि डॉक्टर ऐं ॿियो अमलो न हुजण जूं काफ़ी शिकायतूं कयूं आहिनि त अमलो दवाऊं न आहिनि, पर केर बि असां मिसकिननि ॻोठाणनि जे ॿुधाइण लाइ तयार ई कोन्हे। गवर्नमेंट जो PPH आरनि जेको आहे बदिली करे छॾियो आहे। असांखे उहो डॉक्टर बि खपे, डॉक्टराणी बि खपे, दाई बि खपे, LHV बि खपे। जीअं त डॉक्टर घणनि टाइम खां वठी कोन्हे, डॉक्टर खे जेको आहे 15 ॾींहं हिननि बदिली करे छॾियो आहे। असां वटि डॉक्टर कोन्हे, मरीज़ पाण ॾिठा अथव। घणो टाइम थियो आहे? डॉक्टराणीअ खे 4 साल रखनि थी कोन था। हा, नथा रखनि। LHV हुई, उनखे महीनो थियो आहे बदिली करे छॾियो अथनि सज़ा में।